अस्सलाम वालेकुम दोस्तों सुर नबी बश्क खलीफ़े जो केॾो तव्हांजे यादो रखंदासीं। केॾर सुर में खलीफ़े इमामनि जो वाक़ियो करबला वारो बि ॻायो आहे ऐं होॾां ही खरड़ी वारी जंग सिंध में सखर साइड ते अॼु बि सिंधी किताबनि में मशहूरु आहे, उहा बि ॻाई आहे। सो उहा ॻाल्हि कंदे हलंदासीं त तॾहिं सिंध जो सिपे सालार गोलो कहरी हो। तंहिंखे कंहिं दोस्त अची ॿुधायो त यार पठान अफ़गानिस्तान जा आया आहिनि सिंध ते कब्ज़े जे लाइ, खरड़ी में अची खीमा खोड़िया अथनि, तूं मरी वियो गोला। गोले चयो त यार मूंखे इहा ख़बर कोन हुई, चङो जो तो ॿुधायो। चङा मथा गोले तरजा गॾु कया, सिंध जो झंडो विच में खोड़ियईं, चयईं अॼु को झंडो खणे सिंध जी जंग वञी लड़े, सिंध फ़तेह करे, उहो आहे सिंध जो सिपे सालार। सभु हिक ॿिए जे मुंहं में पिया ॾिसनि। गोले कहरी जो पुटो 18 सालनि जो नौजवान मुर्तज़ा नालो हुअसि। उन चयो बाबे जे पे जे अॻियां आयो, चई बाबा जेकॾहिं इजाज़त हुजे त अॼु झंडो इहो आऊं खणा ऐं सिपे सालार थियां। पे पुट खे चयो त की मूं पारियो ई इन कम लाइ हो, इहो झंडो तूं खण वञी सिपे सालार थी लश्कर वठी रवानो थी वियो। होॾां इमाम हुसैन पंहिंजो लश्कर वठी इराक़ ॾांहुं एॾां करबला ॾांहुं रवानो थी वियो। उहो ऐं बैत पढ़ंदो त बैत अव्हां सां ॻाल्हाईंदा, सम्झण वांजो कमु आहे। फ़क़ीर पहिरें बैत में चवे थो सुजा नेक सलाह वठ त वेरी न पसे। सुजा चवंदा आहिनि पठाण खे, ॼाणे हिकु अलाह कलम जंहिंजे हथ में, पर सुजा सिंध में वेह ओॾा अले निजरा, ही तिनी जो ॾे हामी हैदर जिन जो। सुजा वेह मां सिंध ओॾा अॾे निजरा, हिते रावत रिंद वतन किले कोॾिया। पर फ़क़ीर चवे थो अची अॼु अमीर खरड़ी खीमा खोड़िया, भेची भेड़ा न थिया ऐं महंद न आया मीर, ॾींदो सिर सुधीर मुर्तज़ा मैदान में, खरड़ी खाए रत ऐं भत न विझे वात में। मुर्तज़ा पंहिंजा माण्हू गॾु कया, होॾां इमाम हुसैन करबला जे मैदान में राति जो माण्हू गॾु कया, बथियूं बंदि कयूं। जीअं हींअर को निकिरणु चाहे त निकिरी वञे, सुभाणे जंग जे मैदान मां को पोइ हिते हटे त उनखे ॾिसी वरी ॿिए जे दिलि में विसा पैदा थींदो त हीउ वञे पियो आऊं छो पियो विढ़ां, उहो बि हटी वेंदो। हींअर बथी बंदि आहे, अगरि सोझले में नथो को वञणु चाहे त ऊंधा में निकिरी वेंदो, कंहिंखे बि ख़बर कोन पवंदी केरु वियो हलियो। सो मतां छेड़ जो भत न सम्झी आयो जो हीउ रत जो मैदान आहे, खरड़ी जंग जो मैदान आहे, रत खपंदी। फ़क़ीर बैत में चवे थो त खरड़ी खाए रत भत न विझे वात में, पिड़ में पहलवाननि जी वेठी परखे पत, जिनी नेण निसत नीअं न लाहे तिन से, पर खरड़ी खाए मां पीए रत प्यालियूं, वेठी सॾे शाह जो ॾींदो सिर ॾियाच जियां। खरड़ी खुपन पेर मूं वॾो वस कयो, कोड़ी भॻा केतिरा ॿुधी दंग दिलेर, वॾो सुझे वेर कंहिं पर कई काटियां, पर कूंद किले जा कोॾिया नूंद नचंदा पस, छॾे तन तरस पलटियो शाह पठाण ते, पर कूंद किले जा कोॾिया काई मूर न कन, ईंदे लाथऊं आसरो तोड़ाऊं मथां तन, जोग मचाई जिन त पोख पचंदी तिन जी, पर पिर झुलंदा पस अलम तोका मीर जा, धड़ धरतीअ गॾिया लोथूं लुछन लस, पूरूं पाए हस अची वेठियूं ओॾड़ियूं, करे पठाण अची पियो ओचितो, दौड़िया लख दरिया ॾे तारू रखी ताण, जे मुर्तज़ा से माण सो राह भरींदो रुक जी, पर मथे आरण अॼु कूंद कुॾंदे आया, पिड़ में पहलवाननि जी वेठी परखे पत, ओ जिनी नेण निसत नीअं न लाहे तिन से। सव सिसियूं ॾेई विख वठिजे हिकिड़ी, जे नेज़े सिर नेई मरकायो मैदान, रिण में मती रांद अॼु अघूरी आया, ऊंधन कुला गॾिया पासे थी पसमांद, चमकियूं चैनी पांद मथे सिर सरायूं, पर ही गुल गोले छा परखा कारण पोखियो, कंदो संज सुबह मुक़ाबिलो मैदान में, मरकायाऊं मीर पत पारियाऊं पंहिंजी, हेड़ो मर्द मुनीर घर सभागे सपजे, पर जंग जे मैदान में रुगो कातियुनि ऐं बंदूकनि जो झेड़ो कोन हूंदो आहे। फ़क़ीर चवे थो हथें चके कातीअ विड़ज वेरी साण, पहिरीं मार्ज पाण त सोभ मिलई सुथरी, काइर संजे मां पंहिंजे पुट सां ॻाल्हाए पई, पुट मां वटि आयो आहे, जीअं मां जंग जे मैदान ते वञा पियो, तुंहिंजा कहिड़ा इरादा आहिनि, तॾहिं जूं महिरियूं पुटनि खे सलाहूं ॾींदियूं, उहे बि ॿुधिजो। मां पुट खे चवे थी त काइर संदे कन ते ॿोली हॾ में ॿुध, मर्त मानाई थी थियां ही न मोटण मुध, कच्छन मंझां कुंद पटे कढ पठाण खे, पर भॼ मां बेचन खां हाणे तरीक़ो पई ॾिए त जंग जे मैदान में हीअं विढ़जई। चवे थी भॼ मां बेचन खां पाए पंजारी उन सां जी धगा हर में बींदा आहिनि न पंजारी में, ईअं बीजई। भॼ मां बेचन खां पाए पंजारी उन सां, मछण तुंहिंजी माउ मथां मोह मथां न खणे, पर भॼी बच में कांध, हाणे ज़ाल वटि मां आयो आहे मुड़ुसु, ज़ाल पई मुड़ुस खे चवे त भॼी बच में कांध,
मर्द माना थी थियां तो संज्ञा तो सेंजा ऋण में रमन रांद सो तो सिर सवड़ पांद ऐं कींद ओढे सुम्हा पर जे तूं भॼी आहीं तो ओॾो मुंहुं मां अच तो गल ॾियां ॿाहिणीअ कुर खे लायां कच मुंहुं सुहाए जो सच कोड़ी ऐं कांध कोॾियूं पर जीअं अञा बि जे करे भॼी आहीं त पोइ तुंहिंजा ज़ाल मुड़ुस वारो रिश्तो ई ख़तमु आहे। पंहिंजे ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे चवे थी जे तूं भॼी आहीं ऐं तुंहिंजी भेण नथ तुंहिंजी नक में विझां ॾेई वेण जो तोॾे खणा नेण त पसां पंहिंजे पुटु ॾे अञा बि जंहिंजे करे इहो क़बूल हुजे भॼी अची त पोइ तोसां पारा थो थी ॾे त ख़लीफ़ो बैत में चवे थो त खाॾी खुती साफ़ थी चिट चिटाई मांग तो सिर चढ़े नांग त मुंहुं मुंहुं मथां थिए पोइ वाह इहो चवंदो त अञा कई मारे छॾिया नांग खाई विध पर फ़क़ीर लास्ट बैत में चवे थो ॾिजूं ॻाढ़े वात मूं लम ते ॾिठियूं जेकस माझी मारियां ऋण में पयनि राति पुकारूं पिर भात ॿुधम ॿाहिरि जूं सो इहो सुर केॾर हो तव्हांजे आॾो पेश कयोसीं उमेदु तव्हांखे पसंदि ईंदो असांजे चैनल खे सपोर्ट कंदा तव्हांजो पंहिंजो हाजी ग़ुलाम नबी निज़ामाणी। अस्सलाम वालेकुम।